पीपल्स पार्टी या त GDA हिकिड़ो मज़बूत ग्रुप आहे मुख़्तलिफ़ पार्टियुनि जो गॾियल इतिहाद आहे। तो जॾहिं पीपल्स पार्टीअ वारनि उहा मूंखे मोट न ॾिनी त मुनासिबु सम्झुमि त पंहिंजो ज़िंदा रहूं। मूं खुरई हुन हल्के जी कई आहे 209 जी। फैमिली त कान विया ऐं अकेलो वियो आहियां। न ईअं कोन्हे को पर बहरहाल आऊं पंहिंजे सिर पंहिंजो पुटु ऐं असीं GDA में आहियूं। बाक़ी ॿिया त पीपल्स पार्टी वञा त कंहिं चयो कोन्हे त असीं कोन आहियूं पीपल्स पार्टी में, त पीपल्स पार्टी सां गॾु GDA जी वर्क ऐं पंहिंजी कंदुसि ऐं टे हुते तहलका आहिनि ऐं मुंहिंजी हुते ई जान कान छुटंदी त हेॾा कराईंसि। न अहिड़ी का ॻाल्हि कान थी। मुक़ाबला थींदा पोइ हाणे जेतिरो जंहिं पोखियो उहो लुणंदो। पीपल्स पार्टीअ में घोड़े कनि बराबरि वारो हिसाबु आहे, गॾु बोड़ो त घोड़ो बोड़ो, हिनखे फ़र्क़ु ॾिसण में अचे कोन थो। ऐं छाजे करे तमामु वॾी पार्टी आहे, अॼु ताईं मुखालत थी कान अथसि, उन करे हुननि खे इहा सोच ई कान्हे का, इहो सोचनि ई कोन था। सबबु त मूंखे त सम्झ में कोन थो पए, पर हुननि खे इहा सम्झ ई कान थी पए कहिड़ो घोड़ो आहे कहिड़ो घरु आहे, इहा बि ख़बर कान आहे। फ़िलहाल त आज़ाद ऐं टंडो आदम शदापुर ऐं MNA सां गॾु टिकट जो फ़ैसिलो थींदो त पोइ विचड़ा कंदुसि ॿियनि ते। न अञा त न जी न अहिड़ो को अञा कोन थियो आहे।